बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आई होप तव्हां सभई ख़ैर आफ़ियत सां हूंदव। हिकु निढड़ी ऐं मुख़्तसर वीडियो सां तव्हांजी ख़िदमत में पेश थियासूं। असां फ़क़ति तव्हांखे इहो इन्फॉर्म करणु चाहियूं था त गवर्नमेंट ऑफ सिंध तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट में लॻभॻि 2800 न्यू जॉब्स आयूं आहिनि। हेल्थ डिपार्टमेंट में ही लेडीज़ हेल्थ वर्कर जूं जॉब्स आहिनि जेके फ़क़ति ऐं फ़क़ति फीमेल्स लाइ आहिनि। यानी जेकॾहिं हिन जॉब लाइ अप्लाई करे सघे थी त फ़क़ति फीमेल करे सघे थी, मेल नथो करे सघे। अच्छा, हिन जा कुझु शराइत आहिनि। सभिनी खां पहिरियों, जेकॾहिं का गर्ल शादीशुदा आहे त वधीक उन्ही खे तरजीह ॾिनी वेंदी। अच्छा, हिन पोस्ट लाइ अप्लाई करण जी जेको हिननि तालीम रखी आहे, घटि में घटि 10 क्लास पास हुजणु घुरिजे। जेका हिन जी उमिरि रखी आहे त जेकॾहिं जेको कैंडिडेट अप्लाई करणु चाहे थो उन्ही जी उमिरि घटि में घटि 18 साल खां वठी वधि खां वधि 30 सालनि जे विच में हुजे। अच्छा, ही जेके जॉब्स आहिनि इन्हनि खे यूसी वाइज़ ॾिनियूं वियूं आहिनि। जेको जंहिं यूसी जो हूंदो उन्ही खे उन्ही यूसी में ही जॉब मिलंदी। इहा हिकु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे त फीमेल्स लाइ काफ़ी परेशानी थिए थी ॿाहिरि जॉब करण लाइ। पर हिते इहो आहे त जेका फीमेल जंहिं यूसी में रहंदी आहे त उहो उन्ही यूसी लाइ ही अप्लाई करे ताकी हुनखे जॉब उन्ही जी पंहिंजी यूसी में मिली सघे ऐं हू पंहिंजो कमु आसानी सां परफॉर्म करे सघे। अच्छा, हिन पोस्ट लाइ अप्लाई करण जो तरीक़ेकार इहो आहे त तव्हांखे हिकु वेबसाइट आहे sts.org.pk। उन्ही ते वञी पाण जो ही फॉर्म ऑनलाइन फिल करणो आहे। ऑनलाइन फॉर्म फिल करण खां पोइ उन्ही जो चालान डाउनलोड करणो आहे जेको 350 रुपए जो आहे। उन्ही चालान खे तव्हां कंहिं बि बैंक में पे कंदव। पे करण खां पोइ इन्ही जो फार्म चालान तव्हांखे TCS करे इन्हनि जे एड्रेस ते मोकिलिणो आहे। उहो बि असां तव्हांखे ॿुधाईंदासूं त कहिड़ो एड्रेस आहे, तव्हांखे हिन जो फॉर्म कहिड़े एड्रेस ते मोकिलिणो आहे। अच्छा, हिननि जी जेका टेस्ट आहे वेरी सून थींदी, तमामु जल्द थींदी। ही बिल्कुलु मेरिट ते हायर कंदा। त इन्हनि जी जेको कुझु तरीक़ेकार आहे इंशाल्लाह असां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासूं त हिन जो कहिड़ो तरीक़ेकार आहे। अच्छा, हिन खे अप्लाई करण जी जेका लास्ट तारीख़ आहे उहा आहे 8 तारीख़, यानी कि 8 अगस्त खां पहिरीं पहिरीं तव्हांखे हिन लाइ अप्लाई बि करणो आहे ऐं तव्हांखे हिननि जा चालान ऐं फॉर्म्स पंहिंजा TCS बि करे छॾिणा आहिनि। आई होप तव्हांखे ही मुख़्तसर वीडियो बहितरीनु लॻी हूंदी। फ़क़ति हिन में असां इहो ई इन्फॉर्म करणु चाहियोसीं त तव्हांखे ख़बर पइजी वञे त कहिड़े डिपार्टमेंट में कहिड़ियूं जॉब्स आयूं आहिनि। इंशाल्लाह हाणे असां तव्हांखे इन्हनि जॉब्स मुतलिक़ पूरी डिटेल ॿी वीडियो में ॾींदासीं। तंहिंखां पोइ नेक्स्ट वीडियो ईंदी जंहिंमें असां तव्हांखे अप्लाई करण जो तरीक़ेकार सम्झाईंदासूं त तव्हां घर वेठे कीअं अप्लाई करे सघो था। आई होप ही वीडियो तव्हां लाइ काफ़ी हेल्पफुल हूंदी। थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो। इंशाल्लाह वी विल मीट नेक्स्ट वीडियो।